नाज़ी सॼी सिंध जीअं लकी गुलाम शाह में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते स्कूलनि में तदरीसी अमल सरकारी ऑफिसनि में कारवां मार्च जो बाइकॉट एहतजाज कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयो था ज़ेब जो ज़ेब छा वधीक अपडेट आहे? सॼी सिंध जीअं लकी गुलाम शाह शहर जे सरकारी इदारनि में पिणु सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते जेके इदारनि अंदरि कारवां जो मुकमल तौर ते बाइकाट कंदे तालाबंदी करे एहतजाज कयो वियो आहे। उन हवाले सां मूंखे ॿुधाईंदो रहां त लकी गुलाम शाह तालुका अस्पताल में डॉक्टरनि समेत समूरे अमले मुतालबनि जी मनता लाइ ओपीडी जो बाइकाट कंदे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी अॻवानी कंदड़ तालुका अस्पताल जे एमएस डॉक्टर खादिम हुसैन भट्टी, डॉक्टर अब्दुल समी मेमून, डॉक्टर रहीम बख्श भुट्टो ऐं ॿियनि अॻवाननि जेके आहिनि अब्दुल हफ़ीज़ मेमून ॿियनि ख़िताब कंदे चयो आहे त समूरनि सरकारी मुलाज़िमनि खे बिना देर ग्रुप इंश्योरेंस ऐं डीआर अलाउंस ॾियण समेत पेंशन मां थींदड़ कटौती बंदि कई वञे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त लखी शहर जे बॉयज़ हायर सेकेंडरी तोड़े गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूलनि में पिणु पेटल ऑफ सिंध जे मरकज़ी सदर ऐं सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो मरकज़ी अॻवान आहे गुलाम रसूल मर जी अॻवानीअ में तालाबंदी पिणु कई वई आहे। उन मौक़े ते उस्ताद अॻवाननि गुलाम रसूल मर, हबीबुल्लाह मेमून, हिदायतुल्लाह मर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त जेसिताईं सिंध जे मज़लूम मुलाज़िमनि खे उन्हनि जा जेके जाइज़ हक़ आहिनि नथा ॾिना वञनि तेसिताईं मुलाज़िमनि जो एहतजाज जारी रहंदो। अॻवाननि जो इहो पिणु चवणु हो त पीपल्स पार्टी जेको चेयरमैन आहे बिलावल भुट्टो ज़रदारी खे मुलाज़िमनि जो जारी जेको ही एहतजाज आहे गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां उन्हनि जो नोटिस वठंदे समूरा जेके उस्तादनि जा जाइज़ मुतालबा आहिनि उहे फौरी तौर ते मंज़ूर कया वञनि, तस्लीम कया वञनि। जी ज़ेब तफ़सील का आगाह करण जे लाइ वॾी महिरबानी अवां जी।